तदा घणी दफ़ा ईअं थींदो आहे। हिकिड़ो मुंहिंजो दोस्त मूंखे चई परमानंद तूं भाभीअ खां ॾाढो ॾकंदो छो आहीं? मूं चयो यार ॾकणो पवंदो आहे। चई मां न ॾकंदो आहियां, तुंहिंजी हले पवंदी घर में परमानंद, बाक़ी मुंहिंजी घर वारी त मूंखां ईअं ॾकंदी आहे छा? ईअं फड़ 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 वारी कंदी आहे। मूं चयो अच्छा? चई हा। धणी हिकिड़े ॾींहुं मुंहिंजो वठी हलियो घर, वञण सां लड़ कई। अरे ॿुधी वई, अरे मां तोखे ॿुधी पई आहे न? उहो वीचारी अची हथ जोड़े पीरे चई जी स्वामी परमानंद आयो आहे। इशारो पियो करे हथ सां, पाणी खणी आ। वीचारी पाणी आणे ॾिनई। अञा पीठी हूंदी मुंहिंजो रत पइजी जा वञी चांहि वारी केरु आणींदो? वञी वीचारी चांहि खणी आई। चवण वञ मात करे ॾिजे, 2 कलाकनि लाइ पोइ ईंदोसीं, रोटी तयारु हुजे। मां पियो वाइड़ो थियां, मूंखे ईअं रड़ियूं करे पियो जोर सां ॻाल्हाए। वाकई घर वारी वीचारी गुंगी गुगदाम अथसि। पुटस पोइ ॻाल्हि कई, चई मुंहिंजी मम्मी आहे न ॿोड़ी आहे। ऐं कननि जी मिशन हींअर गुम थियल अथसि, कन में हुजे मिशन, पोइ मुंहिंजे पीउ में ताक़त कोन्हे जो रड़ियूं करे सघे। हा पोइ मुंहिंजो पीउ हथ करे बीठो हूंदो आहे। कहिड़ी भाॼी ठाही अथई? दाल? हा ठीकु आहे न, मां खाईंदो आहियां न। सोदा माण्हू अच्छा बेटा 5वां हिकिड़े ॾींहुं 15 अगस्त ते सरकारी प्रोग्राम मिलियो मूंखे, जेल में प्रोग्राम करण जो। 15 अगस्त आज़ादी जो ॾींहुं आहे। वीचारा जेके कैदी आहिनि जेल में, उन्हनि कहिड़ो ॾोह कयो। उन्हनि खे बि जेको आहे थोरो मनोरंजन मिली वञे, 2 टे देशभक्ति जा गीत ॻाइणा, अधु कलाकनि जा जोक्स चइणा। सो उन जेल में पहुतुसि प्रोग्राम करण। जीअं जेल में पहुतुसि प्रोग्राम करण, कलाक खनि प्रोग्राम कयो, सभु कैदी ख़ुशि थी विया। हाणे वीचारा जेके अंदरि बंदि साईं, को 5 साले खां, को 7 साले खां, को 8 साले खां, उन्हनि खे अहिड़ो मनोरंजन जो प्रोग्राम मिली वञे त हुननि जी ज़िंदगी ठही वई न, सभु ख़ुशि लॻा पिया। पर उते जेको जेल जो जेलर हो, उन जा ॾिसां त ॼण माइट मरी विया हुजनिसि। हा शिकिल मानी पारू थे वांगण जहिड़ी ठाहे वेठो हो, उहो खिले ई न। पुछोमांसि अदा तोखे छा थियो आहे? कैदी जेके बंदि पिया आहिनि उहे ॿिया ख़ुशि थी, तूं त आज़ाद आहीं, तोखे छा थियो? तूं छो नथो खिली? चई परमानंद माठ करे वेठो हुजे यार, अंदरि सड़ियो पियो आहे। मुंहिंजो छो? चई जेके कैदी अथई न, इन्हनि कैदियुनि चंडनि पाण में गॾिजी करे जेल में रामलीला कई। पोइ को कैदी राम ठहियो, को लक्ष्मण ठहियो, को भरत ठहियो, को जेको शत्रुघ्न ठहियो, को दशरथ ठहियो, को रावण ठहियो, को हनुमान ठहियो। सभई कैदी जेको आहे सो ईअं करे पाण में रामलीला कयूं। मूं चयो पोइ जंहिं ॾींहुं चई मेघनाथ जो बाण लॻो लक्ष्मण खे, लक्ष्मण गश थी पियो। मुंहिंजो हा। चई पोइ जेको न कैदी राम ठहियो हुयो, हनुमान ठहियो, उहो वियो उनजे लाइ संजीवनी बूटी खणण। उहो कैदी हनुमान जेको ठहियो संजीवनी बूटी खणण वियो, अॼु 16 ॾींहं थिया आहिनि यार, अञा ताईं कोन मोटियो आहे। इन करे मुंहिंजो अंदरि सड़ियो पियो आहे। हाणे सुभाणे ईंदो जेल मंत्री हिन जेल जे दौरे ते, जे भुल में कैदी गणे वरितई त मुंहिंजी नौकरी वई यार। मूंखे पोइ हिकिड़ी कैदी जी ड्रेस मूंखे ॾे, मां तो पाए वेही रहां 2 टे ॾींहं जेसीं तुंहिंजो दौरो थी वञे।